अस्सलामुअलैकुम। अॼु आहे सैटरडे 7 नवंबर। जेसि ताईं मासी कमु पई करे मां कुझु कपिड़नि जी कटिंग कई आहे, जेके ज़ाहिरी ॻाल्हि आहे त इलाही ॾींहंनि खां इंतज़ार में आहिनि। हे कपिड़ो बि मां तव्हां सां शेयर कयो जेको शेडिड हो, डिफरेंट उन में डॉट्स में, नंढा वॾा हर साइज़ जा हिन ते डॉट्स आहिनि। ऐं उन खां सवाइ किचन में कुझु कमु शुरू कयो अथमि। गलो ख़राबु आहे इलाही, जेको आहे ज़ुकाम आहे, त मूं पहिरियों त सभिनी खां पहिरियों त हिते यखनी ठाही आहे जेका हाणे मां छाणींदमि ऐं हिन मग में विझंदमि। हिन में मां थोरा कारा मिर्च विझी चुकी आहियां, इहा मूंखे पीअणी आहे। ऐं खीर करण लाइ रखियो आहे हिते। ॾही ठाहींदमि। हीअ रेगुलर जेको रोज़ जो खीर ईंदो आहे, ॾही जो प्यालो बि रेडी आहे, हुन में ॾही फेटे छॾी आहे मूं। सो ईअं कम जी इब्तिदा, हिन व्लॉग जी इब्तिदा थी वई आहे। अॻियां कंटिन्यू कंदी रहंदमि, जीअं जीअं थींदो रहियो उहो तव्हां सां मां शेयर कंदी रहंदसि। टाइम थियो आहे हिन महिल ॾींहं जा 12 ऐं कपिड़नि जी काफ़ी सारी कटिंग करे वरितमि। 2 सूट कटिंग करे रखिया आहिनि, छो त काफ़ी कपिड़ा जमा थी विया आहिनि। हालांकि सची ॻाल्हि आहे, मूंखे ज़रूरत बि कान्हे कपिड़नि जी, पर पिया आहिनि त मूं सोचियो भला सिबी थी छॾियां। ऐं बहितर आहे त कुझु सिबियल जेके पहिरियों वारा आहिनि उहे कंहिंखे ॾेई छॾींदमि। असांजो इहो उसूल आहे त जेतिरा कपिड़ा असां नवां ठाहींदा आहियूं ओतिरा असां पुराणनि मां कढंदा आहियूं। सो कंहिं ते अहसान नाहे, कंहिं ते बि अहसान नाहे, बसि असांजी ज़रूरत खां वधीक हूंदा आहिनि, इन करे असां ॿिए कंहिंखे ॾेई छॾींदा आहियूं। पुराणी शइ ॾींदे महिल मां कॾहिं बि ईअं न चवंदी आहियां त मां अलाह जे नाले ते थी ॾियां। अलाह जे नाले ते कुझु ॾियणो आहे त चुपचाप नई शइ का ख़ामोशी सां वठी ॾियणी आहे या पैसा ॾेई छॾींदा आहियूं। पर पुराणी शइ मां कॾहिं बि इहा नियत न कंदी आहियां अलाह जे नाले जी। बसि उहा एक्स्ट्रा हूंदी आहे, असांखे न खपंदी आहे, पर उहा अञा यूज़फुल हूंदी आहे। पोइ चादरूं हुजनि, टुवाल हुजनि, पाइण जा कपिड़ा हुजनि, कॾहिं थां बि हूंदा आहिनि, कढंदा आहियूं उहे बि। त मां चाहींदी आहियां ॿियो कोई हिन मां सुख वठी सघे थो। सो कपिड़ा सिबंदमि उहे। ऐं मूं वटि हूअं बि कपिड़ो जेको आहे न, 5-5 साल मूं वटि कपिड़ा हलंदा आहिनि साॻा, त मुंहिंजा ॻरंदा न आहिनि, फाटंदा न आहिनि। अलाए मतिलबु मां हिकिड़ो त हथ में धोईंदी आहियां, मशीन में कपिड़नि जी क्वालिटी जल्दी ख़राबु थी वञे। बाक़ी जेके घर में पाईंदी आहियां गर्मियुनि में, जंहिंजूं ॿाहूं बि मां अधु कटे छॾींदी आहियां, उन्हनि जो त असरु हूंदो आहे, उहो त कंहिं लाइक़ु न हूंदा आहिनि। पर आम जेके अंदरि ॿाहिरि हेॾां होॾां वञण में पाइजनि था कपिड़ा, त उहे जेके आहिनि मुंहिंजा अलाए छो एतिरो हलंदा आहिनि अरसो। ऐं पोइ कॾहिं मां उहे ॾेई बि छॾींदी आहियां त लॻंदो न आहे त पुराणा आहिनि या एॾा घणा के यूज़ थियल आहिनि। सो अच्छा, राति जो जेके महिमान अचणा हुया उहे आया कोन। छा थियो जो उहे आया आहिनि कराची, ॿिए कंहिंजे घर विया मिलणु, चयूं त उन्हनि वटां थी पोइ तव्हां ॾे अचूं था, त उन्हनि खे चयो त राति असां वटि रही पओ, त राति जो उते रही पिया। ऐं मां जेके अधु रधा खाधा ठाहिया हुआ उहे सभु मां एज़ इट इज़ खणी फ्रिज में रखी छॾिया। असां मां इसराण घर में हुयासीं, असां 2 ॼणनि जेतिरो बि खाई सघियोसीं। ऐं मुंहिंजो नुंहुं ऐं पुटु उहे सैर ते वियल आहिनि। ज़ाहिर वीकेंड आहे, सॼो हफ़्तो महिनत था कनि, आज़ादु आहिनि, घुमनि फिरनि, ऐश कनि। त इहा सूरत हाल आहे। पोयां ॾिसो था थां पिया आहिनि अञा। ऐं खाधो जेको आहे कुझु फ्रेश चांवर ऐं मानी पचाईंदमि, उहे ईंदा हाणे थोरी देरि में मुंहिंजा महिमान जेके बि आहिनि। त बोड़ उहे पिया आहिनि राति वारा, उहे गरम कंदमि, कबाब तरींदमि, चांवर पचाईंदमि, मानी पचाईंदमि। कम जो सिलसिलो जारी रहंदो। गरम गरम चिकन जी यखनी पीती अथमि, उन सां मूंखे इलाही आरामु आयो आहे गले खे। मां अवॉइड कंदी आहियां दवा खाइण खे ॾाढो। मां कोशिशि कंदी आहियां त हीअ घर मां ई जेके टोटका टिप्स आहिनि उन्हनि मां ई कमु थी वञे। सो हाणे उथंदमि त हीअ पोयां तव्हां ॾिसो था थां ड्राई थी विया आहिनि, इहे अंदरि कंदमि ऐं सलाद कटे रखंदमि। कुझु बि जेको बि करिणो आहे, हा अटो बि ॻोइणो आहे, अटो बि ॻोए रखंदमि। भाॼी वारो आयो उनखां केला बि खणी ईंदो आहे भाॼी वारो, केला वरितमि, सलाद जो सामान वरितमि। त इहो सॼो नंढो नंढो कमु करे थी रखां। सुराण जी मोकल न हुई, सुराण स्कूल विया, छो त अॼुकल्ह सैटरडे बि खुलियल हूंदो आहे, त मंझंदि ताईं उहा बि अची वेंदी। ऐं अल्हम्दुलिल्लाह सुबुह खां हिन महिल ताईं जेको बि टाइम गुज़ारियो अथमि सुठो गुज़ारियो अथमि। 2 भेणुनि सां फ़ोन ते ॻाल्हायमि, इहो बि सिलसिलो जारी रहंदो आहे, ज़रूरी आहे। ऐं कुझु वीडियो एडिट कयमि कंप्यूटर ते, कुझु कमु हुयो, कुझु यूट्यूब जा पंहिंजा इशूज़ हूंदा आहिनि, उन्हनि खे बि थोरो ॾिसणो हूंदो आहे। को न को नोटिफिकेशन ईंदो आहे, कोई मैसेज ईंदो आहे, का ईमेल ईंदी आहे, उन्हनि खे चेक करणु ऐं उन्हनि जो रिप्लाई करिणो हूंदो आहे। सो अहिड़े क़िस्म जा कम सॼो ॾींहुं थींदा रहंदा आहिनि। त हाणे मां जेको आहे सभिनी खां पहिरियों त किचन मां थां अंदरि कंदमि, उनखां पोइ सलाद वलाद कटींदमि, अटो ॻोहींदमि, पोइ तव्हां सां शेयर कंदमि त अॻियां मां छा थी कयां। टाइम थियो आहे 1, सलाद कटे छॾियो आहे, अटो हिते ॻोहियो पियो आहे ऐं हिन पासे ॻुड़ु गरम कयो अथमि, चांवर पचाईंदमि। हाणे हीअ वाङणनि जो मसालो आहे जेको वाङणनि वारी डिश में पवंदो। राति जो ईअं फ्राइंग पैन सुधो अंदरि करे छॾियो हुयमि ऐं कबाब तरींदमि। कुझु तरिजनि था, कुझु अञा तरिणा आहिनि। ऐं थोरो बचियल अटो आहे, लाज़मी इहो पहिरियों यूज़ कंदमि।
ये ॾही बि पहिरियों वारी आहे, हाणे वारी त सुबुह वारी अञा ॾही ॼमी कोन्हे, ॼमंदी आहे। ऐं हिनखे जेको आहे हाणे मां वाङणनि में यूज़ कंदमि, जेका पहिरियों जी रखियल आहे। सो 1:30 बजे ताईं खाधो तयारु थी करे वठां, 1 थियो आहे हिन महिल। उनखां पोइ वञी नमाज़ पढ़ंदमि, हिन विच में इंशाल्लाह महिमान जेके आहिनि उहे पहुची वेंदा। लंच रेडी आहे ऐं महिमान हाणे बसि रस्ते में आहिनि, पहुचण वारा आहिनि, छो त पंहिंजे कंहिं ज़ाती कम सां विया हुआ, त उतां वापसीअ ते उन्हनि खे थोरो टाइम लॻंदो। मां नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हाणे मां तव्हां सां कुझु शेयर करणु चाहियां थी, कुझु पंहिंजे गुज़िरियल वक़्त मां कयल कम जो थोरो हिसो। त जॾहिं मां जॉब कंदी हुअमि त मां हमेशह वेकेशन में, सियारे जे मोकलनि में पंहिंजी अम्मा ॾे वेंदी हुअमि लाड़काणे। त उन डिसंबर जे मोकलनि ताईं जेको आहे ईद बि गुज़री वेंदी, ॾियारी गुज़री वेंदी, क्रिसमस बि गुज़री वेंदी। त क्रिसमस न बि गुज़रंदी तॾहिं बि माने स्कूल बंदि थी वेंदो त मां ॿारनि में गिफ्ट्स पहिरीं विराए छॾींदी हुअमि, पोइ बि मां वटि कुझु न कुझु सामान ज़रूरु बची पवंदो हो। त मूं हुनजो मां सोचियो त आख़िर वरी ईद ताईं रखिबो त ज़ाहिर टॉफ़ीज़, बिस्किट्स ऐं नंढा नंढा रांदीका खाइण जी शयूं त एॾी देरि रखी नथियूं सघिजनि, ऐं बाक़ी शयूं जेके आहिनि उहे जाइ थियूं उलारीनि। पोइ मां इहो कयो, जो जॾहिं मां लाड़काणे वेंदी हुअसि, मुंहिंजो पुटु गाॾी हलाईंदो हो, त मां इहे गिफ्ट बैग तयारु करे खणी हलंदी हुअमि, ऐं जिते जिते असांखे ॿार नज़र ईंदा उते उते असां इहे विराईंदा हुआसीं। पोइ छा थींदो त जेतिरो टाइम असांजो पुॼण में लॻंदो, उनजो कलाक हिकिड़ो वधी वेंदो हो। 1 कलाक जेको हूंदो वधियल टाइम असांखे सम्झो लॻंदो हुयो। सो बैग्स में हूंदो उहो ई हो जेके ॾियारी में या क्रिसमस ते या ईद ते मां ॿारनि जे लाइ जेके रांदीका, ज्वैलरी ऐं खाइण पीअण जूं शयूं ऐं अहिड़े टाइप जो जेको बि सामान हूंदो, हिननि जे बैग्स में बि उहो ई हूंदो हो। ऐं कुझु मां हमेशह जेको ख़र्ची जा लिफ़ाफ़ा ठाहे खणंदी हुअमि। ऐं हीअ तव्हां सां मां टोटल फ़ोटो शेयर न कया आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे एॾा फ़ोटो शेयर नथा करे सघिजनि, त थोरा घणा हिकिड़ो आइडिया जीअं तव्हांखे थी वञे त कहिड़ो कहिड़ो कमु करे सघिजे थो, कहिड़ी कहिड़ी पॉसिबिलिटी आहे ॿिए खे ख़ुशि करण लाइ, अलाह खे राज़ी करण लाइ ऐं पंहिंजी दिलि खे मुतमइन करण जे लाइ। सो त अचो त हीअ वीडियो क्लिप तव्हांखे ॾेखारियां। हीअ छोकिरो ॿकरियूं पियो चारे, इन जूं ॿकरियूं रिढियूं बि तव्हांखे बैकग्राउंड में नज़र ईंदियूं। हीअ बि ॿकरियूं पियो चारे, ऐं हीअ नंढड़ा ॿार रोड जे किनारे सां उस में उन महिल वेठा हुआ। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त कंहिं ख़ुशहाल घर जा ॿार ईअं निकिरी रोड जे किनारे ते न वेहंदा। हीअ ग़रीबनि जा ॿार हुया, ऐं उस हल्की हल्की निकिती, सुबुह सवेर जो टाइम हो त हीअ वेठा। ऐं हीअ रैंडम तस्वीरूं आहिनि मुख़्तलिफ़ वक़्तनि जूं, इहे कंहिं हिकिड़े दफ़े जूं न आहिनि। हीअ 2-3 ॿार जेके तव्हां हिकु जहिड़ा ॾिसो था, इहे सभु हिकिड़े दफ़े जूं आहिनि। ऐं इन्हनि जी ख़ुशीअ जी का इंतिहा न हुई। ऐं टॉइस बि हुया, सॉफ्ट टॉइस बि, उहे बि मां कुझु ॿारनि खे ॾिना। ऐं हिननि ॿारनि खे पैसनि जा ख़र्ची जा लिफ़ाफ़ा ॾिनासीं, भीलनि जा ऐं बागड़ियुनि जा ॿार हुया। बैकग्राउंड में तव्हांखे हिननि जूं झूपड़ियूं बि नज़र ईंदियूं, तव्हां ॾिसी सघो था, ऐं हिननि जे हुलीअ मां बि तव्हां ॾिसी सघो था ग़ुरबत जी हद हुई। हीअ ॿकरियूं पिया चारिन, रिढूं ॿकरियूं पोयां हिननि जूं नज़र थियूं अचनि। ऐं स्माइल ॾिसो, 20-20, 30-30 रुपया ख़र्ची वठी अचानक वाट वेंदे मिली वञे। हिन जूं ॿकरियूं बि तव्हांखे पोयां नज़र ईंदियूं। हीअ ॿार जेके आहे कुझु लाई या छोला, बेह, कुझु अहिड़ियूं शयूं विकिणनि पिया, उन्हनि खे बि ॾिनासीं ख़र्ची जा लिफ़ाफ़ा। हीअ माई ऐं उनजा 2 ॿार सुबुह सवेरे ॿनीअ ते पिया वञनि कमु करणु, उन्हनि खे ॾिनासीं। हीअ नंढा नंढा ॿार मासूम, हिननि खे टोपियूं विराईंसीं असां। हीअ सियारो, जनवरी, थधी हवा, हीअ बिह पियो विकिणे, हिनखे टोपी ॾिनी। ऐं हीअ सभु रोड रस्ते सां वाट वेंदे मुख़्तलिफ़ कम पिया कनि ॿार, तव्हांखे कमु कंदे कंहिंखे नज़र बि ईंदा। हीअ हिकिड़ी फैमिली हुई गॾु गाॾे ते, खाना बदोश टाइप हुया कुझु, इहे शिफ्ट पिया थियनि ॼण किथे लॻे पियो हिननि जे हुलीअ मां। त इन्हनि जे नंढड़नि वॾड़नि सभिनी ॿारनि खे टोपियूं ॾिनियूं। हीअ तव्हांखे पोयां नज़र ईंदो, हिकिड़ो बीठो आहे छोकिरो टोपी पाए। हिन छोकिरीअ खे जॾहिं पंहिंजे लाइ टोपी ॾिनी, चई मुंहिंजी भेण लाइ बि ॾियो, त या ॿी रेड टोपी मां हिनखे इन जे लाइ ॾिनी। हीअ उहा साॻी फैमिली आहे जेका गॾु गाॾे ते मिली। ऐं हीअ उन्हनि जो ॿियो छोकिरो आहे, अलाए ॿनियुनि में कमु करणु आया हुआ या छा। हीअ सभु माण्हू ॿनियुनि में कमु करणु आया। हिननि जे हिकिड़े ॿार खे मूं ॾिठो, हुनखे सॾु करे टोपी ॾिनी, त हिन चयो असांजा ॿिया बि माण्हू आहिनि, उन्हनि खे ॾींदव? मूं चयो हा। पोइ सभु ॿनिअ मां निकिरी आया, मां थैली हिननि जे अॻियां कई त हुननि पाण पंहिंजी मर्ज़ीअ सां टोपियूं खयूं। मोस्टली तव्हां ॾिसो त ॿनियुनि जे किनारनि ते कमु करण वारा। हीअ पेट्रोल पंप ते अख़बार पियो विकिणे, ऐं हीअ ॿनी में कमु पियो करे अधो। ॾाढा ख़ुशि पिया थियनि हद खां वधीक। हीअ छोकिरा ॿनी में कमु पिया कनि, ऐं सीउ एॾो जंहिंजी हद न हुई, त हीअ त टोपियूं कंहिं निमत खां घटि न पियूं लॻनि हुन महिल। हीअ नंढिड़ो हिकिड़ो केला पियो विकिणे, हीअ बि घिटीअ में रोड साइड ते असांखे नज़र आयो। ऐं हीअ बि उते कोई गाॾी पियो साफ़ु करे पेट्रोल पंप ते।
सो अहिड़ी तरह सां ही नंढा नंढा ॿार ही बि अलॻि अलॻि वक़्तनि जूं तस्वीरूं आहिनि। तव्हां हिननि जी स्माइल ॾिसो, हिननि जी ख़ुशी ॾिसो जॾहिं हिननि खे इहे गिफ्ट बैग मिलिया आहिनि। त गिफ्ट बैग में ऑलरेडी मां ॿुधाए चुकी आहियां त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हूंदियूं। ॾिसो हिनखे चपल बि कोन्हे ऐं सी बि शदीद हो। ऐं ख़ुशी ॾिसो, हिननि जी मुस्कुराहट ॾिसो। बसि इहा मुस्कुराहट ॾिसी करे न मां इहो कमु बार बार करणु चाहींदी आहियां। हिननि ॿारनि खे हथनि में ॿोरियूं अथव ख़ाली, हीअ रस्ते सां कागज़ पिया मेड़नि, कागज़ पाठा अहिड़े क़िस्म जो कचिरो पिया जमा कनि, जंहिंखे शायदि सेल करे इहे कुझु पैसा शायदि ठाहींदा हूंदा। ऐं हीअ बिल्कुलु बि इंतिहाई ग़रीब घरनि जा ॿार, हिनखे बि ॾिसो ॿोरी पातल आहे मथां। त इन्हनि मां अंदाज़ो तव्हां लॻाए सघो था त हीअ कहिड़े क्लास सां, कहिड़े तबिके सां पिया तालुक़ु रखनि। हीअ छेणा पई मेड़नि, हिन जा हथ बि छेणनि हणा हुया उन महिल। हीअ ॿी छोकिरी ब्लू कपिड़नि वारी, इन जा बि हथ छेणनि हणा हुया। त ॾिसो हुन इहो बैग झलियो कीअं आहे पंहिंजे हथ में ॿिनि आङुरियुनि सां। इहे इंतिहाई ग़रीब मासूम ऐं इन थोरी शइ ते ख़ुशि थियण वारा ॿार। सो मां त एतिरो इंजॉय कयो, यकीन कयो, एॾी दिलि ख़ुशि पई थिए, बसि न पियो पुॼे त मां हर रोज़ु हिकिड़ी गाॾी भरे सामान जी निकिरां ऐं रस्ते ते जेके बि मूंखे ग़रीब ॿार नज़र अचनि मां उन्हनि खे ॾींदी वञा। जीअं मूं पहिरियों बि चयो न त ईअं रोडनि रस्तनि जे किनारनि ते ख़ुशहाल घरनि जा ॿार न वेहंदा आहिनि, न रुलंदा आहिनि, न घुमंदा आहिनि। हीअ मिसकिन घरनि जा ॿार, मिसकिन माण्हुनि जा ॿार। सो मां हिननि सां गॾु इहो कमु कंदे, उन्हनि खे इहा ख़ुशी ॾींदे, हिननि खे इहा मुस्कुराहट विरहाईंदे तमामु तमामु घणो पाण खे ख़ुशि महसूसु कयो। एॾी अजीब हिकिड़ी तस्कीन मिलंदी आहे दिलि खे, बार बार इहो कमु करण लाइ दिलि चाहींदी आहे। हाइपर स्टार, हा। सो शाम थी वई आहे, असांजी जी नमाज़ असां पढ़ी वरिती आहे ऐं घर में रौनक आहे माशाल्लाह। ऐं ॻोठ मां मुंहिंजे गिफ्ट आया आहिनि, हीअ पिंडियूं मिलियूं आहिनि हिकिड़े हंधां, ऐं कंहिं हिकिड़े मोकिलियूं आहिनि, हिकिड़ी मुंहिंजी ॻोठ वारी मोकिलियूं आहे। हीअ विहाणे जी 6 पाण भरी ते मुंहिंजी कज़न जी वाइफ आहे, पाण भरे इहा मूंखे गिफ्ट कई आहे। ऐं प्लस आयो आहे अटो चांवरनि जो, ऐं जेको मां पाण मना कयो त सिर्फ़ु 2 किलो अचे, छो त असां खाइण वारा थोरा, हुन करे पोइ ध्यानु थी वेंदो। ऐं बिह आया आहिनि। सो बिहनि मां सुभाणे छा ठहंदो उहो मां तव्हां सां शेयर कंदमि। ऐं अॼु वारो व्लॉग ख़बर न आहे त हिते ख़तमु थी कयां या मां अॻियां कंटिन्यू थी कयां, उहो पोइ डिसाइड कंदासीं।